दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन महिल तव्हांजे आॾो ऐं शापर कली जे मुतलिक़ ॼाण रखंदुसि। दोस्तों ही जेको कली असां वटि अचे थो, जेको असां भाॼी खणंदा आहियूं, जंहिं कलीअ में जेको कली हिकु माना जेको असां जॻहियुनि में बि इस्तेमालु कंदा आहियूं, इन कलीअ जे मुतलिक़ तव्हांजे आॾो काफ़ी माना ॻाल्हियूं रखणु चाहियां थो। दोस्तों जेका कली जो मटीरियल जेको ईंदो आहे, कली ठाहिण जो जेको मटीरियल ईंदो आहे, उहो अच्छे क़िस्म जा नंढा दाणा हूंदा आहिनि, नंढड़ा दाणा हूंदा आहिनि, उहे अच्छे क़िस्म जा असुली हूंदा आहिनि। उहे ॿाहिरि मुल्कनि मां घुराईंदा आहिनि। उन्हीअ मां पहिरियों जेको कली ठहंदो आहे, उहो अच्छे कलर जो वाइट, अछो माना सफ़ेद रंग जो कली ठहंदो आहे। ऐं उन्हीअ खां पोइ वरी उन्हीअ जे किचिरे मां वरी ॿिए रंग जो कली ठाहींदा आहिनि। उन्हीअ में कहिड़ो बि रंग अची वञे, पोइ अहिड़े लेवल सां ख़ाली साओ हुजे, ख़ाली बिलू हुजे, ख़ाली माना अहिड़े लेवल सां ठाहींदा पोइ आख़िरकार जॾहिं सफ़ा किचिरो न बचंदो आहे, उन्हनि मां जेको सफ़ा माना किचिरो बचंदो आहे, जंहिंमें माना उन्हीअ मां आख़िरी किचिरे मां जेको आख़िरी फाइनल किचिरो थींदो आहे, सभिनी किचिरनि जो आख़िरी फाइनल किचिरो, त उन्हीअ मां कारी कली ठाहींदा आहिनि, कारे रंग जी। छो त उन्हीअ में जेको मटीरियल बाक़ी जेको हूंदो आहे, सफ़ा कारे कलर जो थी वेंदो आहे, सफ़ा गंदो थी वेंदो आहे, यानी हुनजे गंदे किचिरे मां पोइ वरी कारी कली ठाहींदा आहिनि। दोस्तों इहा हुई कली जे मुतलिक़ ॼाण। मां हिकिड़े दुकान ते वियुसि सुबुह सां सामान वठणु, त उते ॿ नौजवान आया, जिन जे हथनि में मोबाइलूं बि हुयूं ऐं मोटरसाइकिल ते आया। उहो कली वठणु आया। अञा मालिक उहो दुकानदार पाण न पहुतो, सिर्फ़ु मज़ूरनि खोले उहे मज़ूर पंहिंजो ॿोहारी कढी रहिया हुआ त हे माना पहुतो, मां पहुतुसि। हुन कली पुछा कयो, पहिरें वाइट कली पियल हो, ॿिए कलर में ब्लू कली बि पियल हुयो, आसमानी कलर जो बि कली पियल हो। हुननि उन्हीअ जो पुछा कयो त हुन चयो त 50 रुपया मीटर। त हिते ॿिए हरमा खे चई त पाण सां जेको ॿियो नौजवान गॾु हुउसि, उन खे चई त भला कहिड़ी कली वठूं, सभु कलर पिया आहिनि, कारी कली बि आहे ऐं माना वाइट कली बि आहे, आसमानी कलर जो बि कली आहे, ब्लू कलर जो बि कली आहे, त हाणे कहिड़ी कली वठूं? त उहो जेको ॿियो जेको नौजवान हो, उन चयो त कारी कली मज़बूत कली आहे, पर इहो महांगो कली आहे। त हू दुकानदार पियो ॿुधे, उहो जेको दुकानदार जो जेको मज़ूर हुयो जेको, उहो ॿुधे पियो। त उन्हीअ ॾिठो त हिन माना कली कारे कली खे वधीक अहमियत ॾिनो। चवंदा पोइ हुन ॿिए हरमा चयो त भाई कारी कली कीअं मीटर आहे? चई 120 रुपया माना इहो मीटर आहे, 120 रुपया मीटर आहे। हुन चयो रिआयत कर, चई पोइ 10 तो रिआयत थो कयां। आख़िर मुंहिंजे आॾो हुन 100 रुपए मीटर जे हिसाब सां हुन खां कली वरितो। दोस्तों हाणे तव्हां ॿुधायो त इहा नौजवाननि जे ज़हन जी इहा तवसल आहे, जेको इन्हीअ लेवल सां हू ज़हन रखनि था, जेको माना जिन खे ख़बर ई कोन्हे त कीअं तजुर्बो आहे, कहिड़े लेवल सां माना आहे। असली वाइट कली महांगो हूंदो आहे, उन्हीअ जी क़ीमत ही असली जेको कली जो जेको हूंदो आहे, उहो तौर ते मिलंदो आहे। उहो कली जो 220 रुपया किलो, 200-250 रुपया किलो, या माना इहे रेट हूंदा आहिनि कली जा। किथे 250 रुपया किलो, किथे 200 रुपया किलो, किथे 220 रुपया किलो, किथे 180 रुपया किलो। उहो किले जे लेवल सां कलीअ जो ख़रीदो फ़रोख्त होलसेल जे रेट सां ईअं हूंदो आहे। मगर ही दुकानदार पंहिंजे कमाई जे लेवल सां पोइ मीटरनि जे लेवल सां ॾींदा आहिनि, त अहिड़े लेवल सां जीअं असां कमाई घणी कयूं। पर बहरहाल जिथे वाइट कली 50 रुपया मीटर थो मिले, त उते कारी कली हुननि आख़िरी रेट 100 ते माना मीटर वरितो। त दोस्तों इहे अफ़सोस भरियूं ॻाल्हियूं आहिनि, जिन खे असां ॾिसी करे ऐं माना उन हालातनि खे ॾिसी करे पोइ तव्हांजे आॾो हर वक़्तु वीडियो आणणु था चाहियूं, त जीअं माण्हुनि ताईं फ़ाइदो पहुचे, माण्हुनि खे फ़ाइदो मिले, माण्हुनि जा ज़हन तयारु थियनि, उन्हनि खे ख़बर पए, हर शइ जी हर ॻाल्हि जी उन्हनि खे ख़बर पए। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।